नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। गवर्नमेंट मां ख़बर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम सोलेंस ट्रस्ट पारां गवर्नमेंट जे निजी कॉलेज में मज़दूर मुस्तक माण्हुनि में व्हील चेयर विराइण वारी तकरीब मुंद कई वई। तंहिंमें 10 खां वधीक मुस्तक मज़दूर नौजवाननि तोड़े नियाणियुनि खे व्हील चेयर ॾिनियूं हुयूं। तकरीब में महिमान ख़ास समाजी तंज़ीम जे अॻवान मोहम्मद अशरफ हो। महिमान ख़ास ट्रस्ट जे फाउंडर मोहम्मद अशरफ तकरीब में ॻाल्हाईंदे चयो त असुल ज़िंदगी जो मक़सद ग़रीब ऐं मुस्तक माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। अॼु गवर्नमेंट में ग़रीब मुस्तक मज़दूर माण्हुनि में व्हील चेयर तस्लीम करण ते वॾो सुकून महसूस थी रहियो आहे। स्कूल में तकवीर करण जो मक़सद अचण वारे मुस्तक़बिल जे महिमान खे मालूमात फराहम करणु आहे त असुल ग़रीब मुस्तक माण्हुनि जी मदद करण सां अल्लाह पाक उन जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिए थो, दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी मिले थी। मौजूद नौजवान अली चयो त अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे त असांखे व्हील चेयर ॾिनियूं पियूं वञनि, असां मज़दूरनि जी मदद कई पई वञे। तकरीर आख़िर में स्कॉटलैंड खां आयल समाजी तंज़ीम जे अॻवान मोहम्मद अशरफ खे इवर शाइन चीफ सरबराह ममताज़ चनो मुस्तक माण्हुनि जी ख़िदमत करण जो एवार्ड ॾिनो। तकरीर साफ़िन उस्तादनि शागिर्दनि समेत समाजी माण्हू ऐं शहरियुनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़